घड़ाए ने तमे मोती मढ़ाए ने लाडा हीरा जड़ाए ने नत 17,000 में जे माव के मोटाए ने 17,000 में जे माव के मोटाए ने। अरे छाजा हीरा छाजा मोती वाच इहा भी लाहे दे जो थी जनाब मोते हुक्म हलाए रे 17,000 में जे माव के मोटाए दे। सुनो होश पर तू सी पक सनड़ी सांवरी ओ आओ सुनो होश पर तू सी पक सनड़ी सांवरी लेती लेती खे ॾिसी मूं तो सां शादी कई चरी चुकाए ने घर में रेडियो रखाए ने टेलीविजन लगाए ने 17,000 में जे माव के मोटाए ने 17,000 में जे माव के मोटाए ने। शादी ते जो खर्च कयुम सो सारो खर्च भराए दे जो थी जनाब मूते हुक्म हलाए रे 17,000 में जे माव के मोटाए दे। तू त घर में थी गुजारी मौज सां हर का घड़ी गर्मी आहे रंधणे में वञा थी ॼण ओ तू त घर में थी गुजारी मौज सां हर का घड़ी गर्मी आहे रंधणे में वञा थी ॼण सड़ी आयूं तुंहिंजे नरम गिलन तां गरम गरम बूंदूं गड़ी बाहिर पंखो लगाए ने अंदर कूलर भराए ने फौरन फ्रिज घुराए ने 17,000 में जे माव के मोटाए दे 17,000 में जे माव के मोटाए दे। अरे आंदुम कूलर फ्रिज त चवंदी पेकन में पहुंचाए दे जो थी जनाब मूते हुक्म हलाए रे 17,000 में जे माव के मोटाए दे। रोज रानी तू वनी थी शॉपिंग लाइ बाजार में भली हल पैदल लेकिन मां तवेंजन कार में ओ रोज रानी तू वनी थी शॉपिंग लाइ बाजार में भली हल पैदल लेकिन मां तवेंजन कार में तू थी पहुंची दादर ताईं मां पियो सहका खार में जल्दी मोटर घुराए ने सोखन साड़ियों सजाए ने तिन से घर तो भराए ने 17,000 में जे माव के मोटाए ने 17,000 में जे माव के मोटाए ने। अरे साड़ियुनि खां पोइ चवंदी सौखन सैंडल भी ठहराए ॾे जो थी जनाब मूं ते हुक्म हलाए ॾे होए 17,000 में जे माव के मोटाए ने। ॿार आहिनि या ॼणी आ टीम तो फुटबॉल जी तो खेलनी आ सूखड़ी हर साल जी ओ ॿार आहिनि या ॼणी आ टीम तो फुटबॉल जी तो खेलनी आ सूखड़ी हर साल जी अॼुकल्ह हर हंधि मुड़ुस मथां थी हले हुकूमत ज़ाल जी नंढड़ा ॿारनि पाए ने या त आया रखाए ने घर में नर्स
17,000 मुंहिंजे माउ खे मोटाए दे 17,000 मुंहिंजे माउ खे मोटाए दे। अड़ी ॾिस जंहिं ॿारनि बदिरां नर्स मथां मूं खे रिझाए रे, जोए थी जनाब मूं ते हुकुम हलाए रे। 17,000 मुंहिंजे माउ खे मोटाए दे। जोए थी जनाब मूं ते हुकुम हलाए